नाज़िन करमपुर वेझो कैनाल मां अधरूट शख्स जो लाश मिलियो आहे। उन हवाले सां तफ़सील मालूम कयूं था। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे करमपुर मां मेरहां टीवी जो रिपोर्टर हुसैन बख्श चोलियानी। हुसैन बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, करमपुर बसां उस्ताद मोहम्मद मस्ती खान बिजारानी जे ॻोठ अॻियां बेगारी कैनाल मां ॻोठाणनि खे हिकु लाश हथायो आहे। वाक़े जे इतला ते ॻोठाणा ऐं शहरी वॾे अंग में वाक़े वारे हंधि पहुची लाश खे कैनाल मां ॿाहिरि कढियो, जंहिं बैदि फौजी जी सुञाणप करमपुर वासी 50 वरियां जे अब्दुल लतीफ़ दायो तौर पिणु कई वई आहे। ज़रियनि मूजिबि फौजी असल में ज़िले घोटकी जे इलाइक़े खानपुर मर जो रवासी हो, जेको कुझु महीना अॻु खानपुर मर खां लॾे माइटनि वटि करमपुर आयो हो। होॾां ॿिए तरफ़ अहिड़े इतला मिलण ते फौजी या वारस बेगारी कैनाल ते पहुची विया, जंहिंखां बाद वारसनि जे हवाले लाश कयो वियो। लाश पहुचण ते घर पातनि में कोराम अची वियो। वारसनि पारां ॿुधायो पियो वञे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। होॾां ॿिए तरफ़ राब्तो करण ते करमपुर पुलिस ॿुधायो त वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं, जॾहिं त मौत जा असुल सबब पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि साम्हूं अची सघनि था। जी हुसैन बख्श, आवाज़ जी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।